नाज़रीन, आपाशी अमलदारनि जी मुसलसिल नाअहली सबब ठुल जे नसीर शाह खे हिकु भेरो ॿीहर 50 फुट जो घारो लॻी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुख्तियार अहमद डोल। जी मुख्तियार, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो वञा त फुल लॻ नसीर शाह खे जेको आहे त कल्ह घारो पियो हुयो। उन दौरान बि जेको आहे त घारो पंहिंजी जेका मदद आहे पाण में जेको आहे राति बंदि थी वियो, पर उन खां पोइ जेका 50 फुट जो जेको घारो पियो आहे, घारे सबबु जेको आहे त ॻोठाणनि जेका त 40 खां 50 जेके एकड़ जेको ज़मीन जेको आहे रोंबालो फसल जेको बीठो आहे उहो बि तबाह थी वियो। उन खां अलावा जेके उन में जेके घर जेके मौजूदु हुया ऐं जेको आहे त नुनारनि जो मुक़ाम जेको मशहूरु मुक़ाम आहे जेको आहे उहो बि पाणी हेठि अची वियो आहे। 4-5 जेके ॻोठ आहिनि जेको उहे पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं DC जेका बि जेको कल्ह इहो जेको दौरो कयो उन में जेको सर्वेर ऐं जेको आहे त घारो खे जेको मुअतल कयो, उन खां बावजूदि बि जेको आहे त राति सॼी राति जेको पाणी हलण जे बावजूदि बि जेके त अञा ताईं जेको घारो बंदि न थी सघियो आहे। ऐं DC जेकमाबाद जे चवण खां बावजूदि बि जेको आहे त इंजीनियर जेको आहे त अञा ताईं घारो ते जेको आहे त कोन पहुची सघियो। 15 कलाकनि खां 24 कलाक थी विया आहिनि, घारो अञा ताईं जेको आहे त हलणु लॻो आहे। ऐं वधीक जेको उन्हनि जेको ॿुधायो त जेको नज़ीर नुनारी जेका उतां जेका मिटी जेका खई जेका मक़ामी जेको माण्हू आहे नज़ीर नुनारी उन मिटी जेका खई आहे ऐं उनजे लाइ जेको आहे त जेको तोतो जा जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे चवनि था त असांजी जेका FR जेको आहे नज़ीर नुनारी जे मथां कई वञे। जी मुख्तियार, जी महिरबानी।